भगवान श्री कृष्ण अर्जुन जी महाराज की जय। वृंदा विपिन बांके बिहारी लाल की जय। सर्वधर्मान परित्यज मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। सभिनी धर्मन जो सहारो छॾे तो केवल हिकु मां भगवान जी शरण में अची वञ। मां तोखे सभिनी पापन को मुक्त करे छॾींदुमि, चिंता न कर, शोक न कर। भगवान चवनि था निश्चिंत थी वञ। कल तव्हां श्रवण पिया कयो, शरणागतीअ में मुख्य भाव थींदो आहे कि मां भगवान जो आया और श्री भगवान मुंहिंज आहिनि, हा न। इन भाव जे करे ये सब धुनियूं लॻंदियूं आहिनि। इन भाव जे करे मीराबाई चयो मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई। इन भाव में भावित थी करे संतन कीर्तन कया। केड़ा? गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। श्री गोवर्धन धारी गोपाल मेरो है, श्री गोवर्धन धारी गोपाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। भगवान सां अपनापन थियण में ये भाव रहंदा आहिनि कि भगवान मुंहिंजा आहिनि। हिकु ॿियों कि मां भगवान जो आहियां। इन्हनि ॿिन्ही में ही भगवान जो संबंध समान रीत सां रहंदे भी कि भगवान मुंहिंजा आहिनि। इन भाव में भगवान सां पंहिंजे कुछ मन जी इच्छा असांजी थी सके कि भगवान मुंहिंजा आहिनि तो मुझे मन जी इच्छा पूरी छो था कर, हा न। कॾहिं कॾहिं ख्याल ईंदो आहे न, न बि अचे त अॼुकल्ह अहिड़ा कोई मैसेज त हलनि ई था बिना वेद शास्त्र बिना सत्संग जा माण्हुनि जा ठहियल अहिड़ा हज़ारे लखे संदेश हलनि था अॼुकल्ह मीडिया में, ऐं माण्हू उन्हनि खे सत्संग सम्झी वेठो त पोइ जय गोपाल। सत्संग जो कोई वचन अगर तव्हां पढ़ो था व्हाट्सएप में तो पहिरियों चेक कयो गीता जो आहे, भागवत जो आहे, रामायण जो आहे, उपनिषद जो आहे, वेदन जो आहे, पोइ चओ कि हा कंहिं संतन महात्माउनि जो आहे, ऊंचे दर्जे जे महात्माउनि जो। ईअं न अहिड़े गहरे नथू खेरे बढ़िया लच्छेदार भाषा में कुछ लिखी छॾियो त पोइ असां चवंदा आहियूं वरी हीअ त वचन ईअं त न थींदो आहे। चओ हरे राम। कई बार कई ॻाल्हियूं असांखे पढ़ण में ॿुधण में ॾाढी बढ़िया लॻंदियूं पर उहे सच्ची न हूंदियूं अथव, सम्झो था। कई अहिड़ी बढ़िया मसालेदार ॻाल्हियूं हूंदियूं कि पढ़ो त वाकई लॻंदो आहे त सच्ची ॻाल्हि आहे, पर हूंदी न आहे। चओ हरे राम। हिकिड़ो मैसेज आयो, उन में लिखियल हो कोई माँ अपने बेटे को, अपने बच्चे को भूखा रखकर राजी होगी, प्रसन्न होगी? बच्चे को भूखा देखकर कभी माँ प्रसन्न नहीं हो सकती। इसी तरह जब हम व्रत उपवास रखते हैं तो भगवान भी प्रसन्न नहीं होते,
क्योंकि वो भी हमारे माता पिता हैं। इसलिए कभी व्रत उपवास नहीं करना चाहिए, इससे भगवान को पीड़ा होती है। कौन से माता पिता अपने बच्चों को भूखा देखना चाहते हैं? वो परम पिता भी हमें देखकर दुखी होते हैं। ये सब व्यर्थ की बातें हैं। चो हरे राम। अरे बढ़िया ढंग से लिखियलो कि वाकई चंगा भला माण्हू पोइ पुछनि पिया त भैया ये तो हीअं लिखियल आहे। मां छॾे छॾियो एकादशी, सत्यनारायण छॾियो, जन्माष्टमी छॾियो, शिवरात्रि जेको बि तव्हां कंदा आहियो शुभ है न। एकादशी त अपार महिमा आहे। असां त ॿियो कोई उपवास रखंदा ई न आहियूं, रखंदा त एकादशी बि न आहियूं। जंहिं ढंग सां रखणु खपे काथे रखंदा आहियूं। एतिरी ॻाल्हि आहे कि चांवर फुल्को खाई करे भाई अन्न दोष खां बचंदा आहियूं। चओ हरे राम। अच्छा, पढ़ने में केॾी बढ़िया ॻाल्हि थी लॻे कि वाकई असां अगरि उपवास रखंदासीं भगवान असांजा माता पिता आहिनि, दुखी थींदा। तंहिंजे करे छॾियो, खाओ पीओ मौज कर। लेकिन ध्यान ॾियो भाई, एकादशी करण सां, हिकु ॾींहुं बुख कढण सां, उपवास करण सां अगरि असांजा कई महीना बुख जा, दुखनि जा, नरक जा गुजरी वञनि त माता पिता प्रसन्न थींदा कि न थींदा? इन ॻाल्हि खे तव्हां हिन ढंग सां सम्झो। हिकिड़े ॿार खे 20 सालनि जी जेल थी थिए सजा। चओ हरे कृष्ण। 20 सालनि जी, लेकिन उहा सजा थींदी पोइ 20 साल पोइ। चवनि था अगरि उन 20 सालनि जी सजा खां बचणो अथव त 20 घंटा अॼु जेल में अची वञो त 20 साल पोइ जेके 20 सालनि जी सजा थींदव उहा कटिजी वेंदव। त माता पिता जेके ॿारनि जो सचो कल्याण चाहींदा उहे छा कंदा? चवंदा भैया 20 घंटा अॼु ई मोकिलेसि जेल में, कम से कम अॻिते जेके 20 साल अचण वारा आहिनि जेल में उन खां त बचंदो। ईअं लॻंदो आहे कि उपवास में असां भूखा प्यासा वेठा आहियूं, पर हक़ीक़त में असांजा घणा दुख कटिजंदा आहिनि। छो जो उपवास कढणु यानी तप करणु, पेट में अग्नि ॿरंदी आहे त उन अग्नीअ में जेके दुख कष्ट असां पाप कया आहिनि उहे विर्त में जली वेंदा आहिनि। चओ हरे राम। अच्छा, विधान कंहिं ठाहियो आहे उपवास जो? भगवान ई त ठाहियो आहे। पोइ उन्हनि मूर्खनि खां पुछो। लिखनि अहिड़ी भाषा में था कि चङा भला सत्संगी माण्हू बि वीचारा सुध बुध खोए था वठनि। हाणे ॿुधायो, एकादशी जी महिमा पद्म पुराण में कंहिं ॿुधाई आहे? श्री कृष्ण भगवान ॿुधाई आहे, ॿियो कंहिं थोरी ॿुधाई आहे। एकादशी खे प्रकट कंहिं कयो आहे? मुर नाले राक्षस जे मारण महिल श्री विष्णु भगवान जे शरीर में एकादशी प्रकट थी। चओ हरे राम। तंहिंजे करे कोई भी व्हाट्सएप ते मैसेज पढ़ो, फेसबुक ते पढ़ो त सावधान। पहिरों तव्हां चेक कयो कि वेदन शास्त्रनि जो असांजे सनातन धर्म जो ई वीचार आहे कि कंहिं विधर्मीय अधर्मीय पंहिंजा मन माफ़िक ठाहे करे उन में ये वचन विझी छॾिया आहिनि। चओ हरे कृष्ण। हे हरे। त भगवान मुंहिंजा आहिनि, इन सां लॻंदो आहे कि अगरि मुंहिंजा आहिनि त पोइ मुंहिंजी मर्ज़ी पूरी छो नथा कनि। चओ हरे राम। लेकिन मां भगवान जो आहियां, या अञा थोड़ी ऊंची ॻाल्हि आहे कि हाणे मां त उन्हनि जो थी, हाणे उहे जीअं ठीकु सम्झनि। मां भगवान जो आहियां, हाणे उन्हनि जी मर्ज़ी। मूंखे पंहिंजे मन जी मर्ज़ी न हलाइणी आहे। मां त भगवान खे अर्पण थी, मां त श्री भगवान जो थी। चओ हरे राम। हाणे भाई जीअं उहे ठीकु सम्झनि, बिना संकोच तीअं कनि। इन लाइ असांखे सत्संगी माण्हूअ खे, साधक खे, गुरमुख खे भगवान जी मर्ज़ीअ में ई पंहिंजी मर्ज़ी मिलाए छॾणु खपे। चओ हरे राम। भगवान ते थोड़ो भी पंहिंजो कब्जो न करे, अधिकार न जमाए। प्रेम में भगवान पंहिंजा आहिनि। इच्छा पूरी करण जे लाइ, मन मर्जी करण लाइ थोड़ी न भगवान पंहिंजा आहिनि। भगवान प्रेम जे करे पंहिंजा आहिनि। पंहिंजे मथों भगवान जो पूरो पूरो अधिकार मञो। काथे भी भगवान असांजे मन जी कनि त असां ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं। ख़बर अथई, मूंखे मन में 3 ॾींहंनि खां इच्छा पई थिए रे, 3 ॾींहंनि खां अंबनि जी खटाइण न खाधी आहे। अॼु तूं अंबनि जी खटाइण खणी आई आहे। भगवान मुंहिंजी इच्छा पूरी कई आहे।
भगवान मुझे केॾो ख्याल तो करे। खुश थींदा आहियूं, चवनि था संकोच कयो कि एतिरी तिर ॻाल्हियुनि लाइ मूंखे भगवान खे तकलीफ़ करणी पई। मां मन में इच्छा कई, भगवान के वीचारे खे कष्ट करणो पियो। चओ हरे राम, राजी न थियो। गोपियूं दुखी थींदियूं, भगवान कोई कम करे त कि असांजे लाइ भगवान खे ईअं करणो पियो। चओ हरे राम, हे हरे, हरे नारायण, हरे गोविंद। तव्हांखे ॿुधायो आहे न, श्याम सुंदर भगवान विश्राम पिया कनि। हिकिड़ी गोपी श्री कृष्ण जे लाइ 16 श्रृंगार करे आई, ॾाढो सुंदर सजी धजी आई। ॾिठई श्री कृष्ण विश्राम था कनि त गुलाब जो गुल खी, उन जी हिकिड़ी पखड़ी खी, उन में हिकु बूंद खी, हल्की सी श्री कृष्ण खे जीअं हणण लॻी, राधा रानी बाह पकड़े वरिती। छो? पंहिंजे श्रृंगार जो दर्शन कृष्ण खे कराइण थी चाहे। हा, इहो सुख मां कृष्ण खे ॾियण थी चाहियां, पर तुंहिंजे सुख ॾियण में हुनजो विश्राम ख़राब थींदो, उहो सोचे। ठीकु आहे, तुंहिंजे मन में त सुठी भावना आहे कि मां उनखे सुख ॾियां, पंहिंजे सुंदर श्रृंगार जो श्री कृष्ण के दर्शन करायां। सजना है सजना के लिए, मां उनजे लाइ सजी आई आहियां, ॾाढी सुठी भावना आहे। पर हिन महिल हो विश्राम था कनि त इहो त सोच, हुननि जी निंड ख़राब करे, उनखे जगाए करे, विश्राम ख़राब करे तूं पंहिंजो श्रृंगार अगरि ॾेखारींदीअ बि त तोखे लाभ थोड़ी मिलंदो, तुंहिंजी सेवा थोड़ी थींदी। प्रतीक्षा कर, जेॾी महिल पाण ई जागनि पोइ ॾेखार उन्हनि खे। चओ हरे राम, इहा भावना हुजणु खपे। भई जंहिं तरीक़े सां मां उन्हनि जी सेवा करे सघां। संत चवनि था, जंहिं विधि तोहे अति प्यारी लागो, सोई विधि मोहे कीजिए स्वामिनी जी। हे राधा रानी, हे श्री कृष्ण, अहिड़ो तरीक़ो कर, अहिड़ो उपाय कर जंहिंसां मां तोखे प्यारी लॻां, मां तोखे पसंदि अचां। मूंखे उहे गुण ॾे, उहा सम्झ ॾे, उहा सुमत ॾे जंहिंसां मां तोखे प्यारी लॻां। चओ हरे राम। त केॾी महिल असांजे मन जी मर्जी पूरी थी वञे त असांखे संकोच थिए, पीड़ा थिए। अरे मुंहिंजे लाइ भगवान खे ईअं करिणो पियो। अगरि पंहिंजे मन जी ॻाल्हि पूरी थियण सां संकोच नथो थिए ऐं संतोष थो थिए, अरे वाह बढ़िया, भगवान कहिड़ो ख्याल था कनि, मज़ो अची वियो, मूंखे चिंता न आहे, सुभाणे हाणे ॿी इच्छा कंदुमि, उहा बि भगवान पूरी कंदा। इहो शरणागतीअ जो भावना आहे। शरणागत भक्त शरीर इंद्रियों मन बुद्धीअ जे दुखनि में भी, उल्टी हालत में भी भगवान जी मर्जी समझी करे प्रसन्न रहंदो आहे, दुख में भी सुखी रहंदो आहे कि इन में हुन जी दया आहे, कृपा आहे। चओ हरे राम। कथा ॿुधी आहे तव्हां कि सेवक गुरुअ जे गोद में रखी सुम्ही पियो, हिकु हंधि विया त 4 घंटा पहिरियों सेवक ॾिनो, अमृत वेलो थियो, गुरु जी चयो तूं कुछ देर विश्राम कर, मां वेठो आहियां। त जीअं सेवक गुरुअ जे गोद में मस्तक रखी सुम्हियो, गुरु जी पहिरियों ॾियण लॻा, शिष्य खे निंड अची वई। एतिरे में ॾाढी पीड़ा थी सेवक खे, ॾिठई त अरे कोई चाकूअ सां मुंहिंजे ॼंग खे कटे रहियो आहे। नेत्र खुलिया जी त ॾिठऊं त चाकू गुरुअ जे हथ में। एॾी पीड़ा ॾिसी अखियूं बंदि करे सुम्ही पियो। सोचो केॾी पीड़ा थींदी आहे। जॾहिं सुबुह जो उथियो त गुरु जी पुछियसि छो तोखे केॾी पीड़ा थी, कष्ट थियो, तूं उथे कोन, मूंखे मना न कए, पुछी कोन कि छाजे करे मां चाकू हलायो आहे तुंहिंजे शरीर ते। त हुन हिकु ई ॻाल्हि चई, गुरु जी अगरि इहो चाकू ॿिए कंहिंजे हथ में हुजे हा त पुछण जी ज़रूरत हुजे हा, पर चाकू अगरि गुरुनि जे हथ में आहे त उहो चाकू बि ख़बर आहे मुंहिंजे भलाईअ जे लाइ हलंदो हूंदो। गुरु जी कोई डॉक्टर थोड़ी न। गुरु जी ॾाढो राज़ी थिया, शिष्य खे गले सां लॻायूं ऐं ॾेखारियऊं सोरिस बगल में भयंकर कारो नांग वेठो आहे, तुंहिंजो हिन सां पिछले जन्म जो संबंध हो, हे उन कर्म जो हिसाब वठण जे लाइ तुंहिंजो खून पीअण आयो हो,
लेकिन अगर हे पंहिंजे मुख सां खून पीआ त तुंहिंजा प्राण निकिरी वञनि, जहर चढ़ी वञे। इन करे मां हिन सां हिन जी भाषा में ॻाल्हाए करे हिन खे तुंहिंजे कर्म जे विधान जे बराबरि तुंहिंजो मांस तुंहिंजो खून कढी मां हिन खे ॾिनो, एतिरे में तुंहिंजो जीवन बची वियो। चओ हरे राम, न त अॼु तुंहिंजी मृत्यु लिखियल हुई। चओ हरे राम, हे हरि। तरी चवंदा आहिनि तुम करो भला हम भलो न जान। त सभु कुझु भॻवान जे अगरि शरण आहियूं असां त अगरि दुख बि आयो त दुख में बि प्रभुअ जी दया हूंदी है न। ॿुधंदा त आहियूं बढ़िया असां वचननि में, भजननि में, सत्संग में, कथाउनि में, लेकिन दुख ईंदो आहे त पोइ थोरो सो दुख अचे त पोइ हाय घोड़ा, हे छा थियो, हीअं छो थियो, मूंसां ईअं थींदो आहे। पोइ धीरज काथे ईंदो आहे? ओॾी महिल धीरज अचे त तव्हां सत्संग में पास, ओॾी महिल धीरज अचे त सत्संग ॿुधणु सफल असांजो। हिते त बढ़िया सौम्य रूप सां तव्हां श्रवण करे रहिया हा न। वो जेॾी महिल अचे उहा मुसीबत अचे, पीड़ा अचे, कष्ट अचे, ओॾी महिल धीरज रखिजो त सम्झिजो सत्संग अंदरि पहुची वियो। चओ हरे राम, हे हरि, हरे कृष्ण, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। करता रहा मैं तुमसे शिकायत, शुक्र न मैंने किया है, तेरी कृपा को समझ न पाया कि दुख भी तेरी दया है। दुख दया है हाँ न। हिते बढ़िया ॿुधी वठंदासीं। जेॾीमहिल दुख अचे ओॾी महिल यादि कजो कि मंगलवार जे ॾींहुं गीता जे सत्संग में ॿुधी आयाऊं कि दुख दया है। ओॾी महिल यादि लिखी रखो कागज में, मोबाइल में, डीपी में, दुख भी भगवान की दया है लिखी रखो। पोइ जेॾी महिल अचे उहा तव्हां ऑन कजो, स्क्रीन ॾिसजो। चओ हरे राम, पोइ त पतो पवंदो। धीरज धर्म मित्र अरु नारी, आपद काल परखे चारी। हिते त मनपसंद भाॼी न मिली त तूफान तो अची वञे, ईअं तो लॻे विस्फोट थी वियो वॾो। हाँ हे छा टिंडा ठाहिया अथई भाॼीअ में? मां कोई मरीज़ आहियां अस्पताल जो? तूरियूं हाँ बस इहो ई बचियो आहे हाणे असांजे खाइण जे लाइ। हाँ भाई तूरियूं खाऊं वेही करे। चओ हरे राम, एतिरे में हारजी था वञूं। कम वारी माई न अचे त ॿारहां था वॼी वञनि। त नंढी नंढी ॻाल्हियुनि में पहिरियों धीरज धारण कयो, पोइ वरी वॾी ॻाल्हियुनि में। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। शरणागत भक्त खे पंहिंजे लाइ कॾहिं थोड़ी बि काई बि फिकर न करणी पवंदी आहे, कुझु बि करणो बाक़ी न हूंदो आहे। छो जो उनजा सभु ममता सां भरियल जेके बि शयूं आहिनि, पदार्थ आहिनि, सामान आहिनि, पंहिंजो पाण ई भॻवान जे समर्पित थी वेंदा आहिनि। हा न भाई, तव्हां अगरि चयो मुंहिंजो सभु कुझु भॻवान जो आहे त तव्हांजो मकान बि भॻवान जो, दुकान बि भॻवान जो, तिजोरी बि भॻवान जी, कपिड़ा बि भॻवान जा, हाँ रसोई बि भॻवान जी, भांडा बर्तन बि भॻवान जा, तव्हांजा ड्रेस मटेरियल बि भॻवान जा, सभु भॻवान जा थी विया। चओ हरे राम। जॾहिं सभु भॻवान जा त चिंता असांजी, वाह, पोइ चिंता असांजी कीअं रही? हरे कृष्ण। चिंता से चतुराई घटे, दुख से घटे शरीर। तुलसी चिंता क्यों करे, भजले श्री रघुबीर। चो हरे राम। चिंता ऐसी डाकनी चुन चुन मानुस खाए। चवंता चिता भी मरण खां पोइ जलाईंदी आहे, ॾाइण चिंता त जीअरे जी जलाए छॾींदी हा न। चिंता जीअरे जलाईंदी आहे न भाई। चिंता जिंदो माण्हू कंदो न, लाश कंदी। चओ हरे राम। माण्हू जो गुलाब जे गुल वांगुरु खिलियल चेहरो हुजे त समझो 10:10 थिया। और चिंता में चेहरो हुजे त समझो 8:20 थिया, हा न।
घणा थिया आहिनि 8:20 ॾिसो न कीअं हूंदा आहिनि 8:20 घड़ियूं कीअं हूंदियूं आहिनि ईअं हूंदियूं आहिनि चहिरो लटकियल ईअं पोइ पुछंदा आहिनि छा थियो भाई हाँ छा थियो इनकम टैक्स जी रेड पई अथई छा हरे राम कहिड़ो छा कहिड़ी मुसीबत अची वई तुंहिंजे मथां चेहरे सां ई पतो पइजी वेंदो आहे सभु कुझु जॾहिं भॻवान जो थियो भाई तव्हांजो पूरो संसार भॻवान जो थियो त हाणे छाजे करे चिंता कंदव छाजे करे टेंशन कंदव छाजे करे हाइपर टेंशन पालींदव चिंताधीन दयाल को मोमन सदा आनंद जायो सो प्रतपाल सी रामदास गोविंद हाणे जेको बि तव्हां अर्पण कयो था न भॻवान खे वास्तव में भॻवान जो ई हुयो तव्हांजो हुयो बि कोन असां आयासीं त छा खणी आयासीं कुझु बि त हथ में न खणी आयासीं सभु हिते ई मिलियो हिते भॻवान जो ई आहे संसार ई भॻवान जो आहे असांजो छा रहियो हाणे करण कराइण आदि सभ जो कमु भॻवान जो ई रहिजी वियो अहिड़ी हालत में वो कठिन खां कठिन भयंकर घटना थी वञे हालत थी वञे तॾहिं बि प्रभुअ जी महान कृपा सम्झी करे सदा प्रसन्न रहंदो आहे मस्त रहंदो आहे चओ हरे राम महाराज थिया श्री दामाजी पंत ग़रीबनि खे ॾिसी भूखो ॾिसी करे अकाल ॾिसी करे राजा जो खजानो अन्न लुटाए छॾियो अन्न जी कोठी लुटाए छॾी कंहिं दुष्ट राजा खे भड़काए छॾियो पोइ उनखे पकड़िया हथकड़ियूं विझी करे कारागार में विझण जे लाइ त जेॾीमहिल वञण लॻो त उनजी पतिव्रता स्त्री हुई उनखे चवण लॻुसि तूं रोइजा धोइजा न भजन कजा भॻवान मूं ते कृपा कई आहे अच्छा भॻवान कृपा कई अथव हा कहिड़ी कृपा कई अथव इहो ई कि तव्हांखे जेल में भॻवान विझायो आहे चई हा इहा ई कृपा कई आहे कि हिते उहो भजन न थींदो आहे घर में रही करे बढ़िया मकान में हाणे जेल में रही करे कोई ज़िमेदारी न हूंदी 24 घंटा उते भजन कंदो भॻवान जी कृपा संत महात्मा हर शइ में उनजी असांखो 4 शयूं हथ में छॾिजी वञनि त पोइ हाहाकार थो थी वञे चओ हरे राम तंहिंजे करे हर विधान में भॻवान जी मंगलमय कृपा ॾिसो ॻोल्हियो नथी अचे सम्झ में त असांखो पुछो मैसेज करे हिन में कहिड़ी कृपा आहे हर शइ खे जोड़े वठो सभिनि खां वॾी ॻाल्हि आहे त समय ई कृपा आहे समय जेको मिलियो आहे जंहिंखे जेतिरो वधीक समय ओतिरी कृपा चओ हरे राम अच्छा ॾिसो हुन त कृपा मञी दामाजी पंत लेकिन जेल में वञण खां पहिरियों अंदर वञण खां पहिरियों भगवान श्री कृष्ण बिठू हिकिड़े नीच जातीअ जे हिकिड़े 15-16 साले जे बालक जो रूप धारण करे भगवान उनजी पेमेंट करे आया थैली भरे ॾेई आया अशर चओ हरे राम वञण खां पहिरियों रस्ते में उनजा बंधन खोलिया विया और राजा बिठू खे ॾिसी पागल थी वियो डुकंदो डुकंदो चरणनि ते किरियो इहो बिठू केरु हुयो जेको पेमेंट करियो तव्हांजी अन्न भंडार जा पैसा ॾेई ॾाढो सुहिणो पियो लॻे ग़रीब हुयो पर प्यारो पियो लॻे हुन जेकी हेतिरी सी खणी आयो थैली उन में मोहरियूं लाथई और पूरो जेको भंडार हुयो जेको तव्हां लुटायो आहे ग़रीबनि में उहो त लखनि रुपयनि जो हेतिरी जेकी थैली पलटायई त मोहरूं किरंदी वयूं जेसि ताईं उहो पूरो भरपाई न थी वई ऐं पोइ थैली बंदि कयईं त ओतिरी भरियल हुई रोअण लॻा दामाजी पंत त इहो बिठू केरु हूंदो जादूगर मूंखे ॿुधाए कहिड़ी दिशा में वियो आहे राजा घोड़े ते चढ़ी ॻोल्हण लॻो उहो मूं वटि आयो मूंखे सलाम ठोकई ऐं चवण लॻो परिचय छा ॾिनई कि मां दामाजी पंत जो नौकर आहियां भॻवान था चवनि उनजे अन्न में मां पलजी करे वॾो थियो मां घटि जात वारो आहियां पंहिंजे स्वामीअ जो सेवक आहियां मां पंहिंजे स्वामीअ जी रक़म अदा करण आयो आहियां व्याज सहित जोड़े करे वठो लेकिन जीअं निकितो मुंहिंजा त प्राण निकिरी विया मूंखे ॿुधाए उहो तुंहिंजो नौकर बिठू काथे अची महाराज नौकर न चओ उहो सभिनी लोकनि जो स्वामी आहे घोड़े ते चढ़ी करे ॻोल्हण सां उहो बिठू न मिलंदो आहे बिठू नालो ॿुधायो अथई उहो विठल भॻवान अथव
बोलो विठल श्री कृष्ण भगवान के। ॿुधायो भगवान केॾो ख्याल था कनि। कोई राजी त रही ॾिसे, कोई भगवान जे रजा में राजी रही वञे, भाणो मञे, आनंद में रहे, हर परिस्थिति सिचुएशन में, हर हाल में उनजो नओं प्रारब्ध ठहिजी वेंदो आहे, नई क़िस्मत बणिजी वेंदी आहे कि अरे ये तो भगवान जे हवाले थियो, ये तो भगवान जे सरेंडर थी वियो आहे। चओ हरे राम। नई क़िस्मत बणिजी वेंदी आहे उनजी। हे हरे। अहिड़ी हालत में वो कठिन को कठिन, भयंकर को भयंकर हालत में भी मस्त रहंदो आहे, गदगद रहंदो आहे। जीअं गरुड़ जी जे पुछण ते कागभूषणी महाराज पंहिंजे पिछले जन्म जे ब्राह्मण शरीर जी कथा ॿुधाई, जंहिंमें लोमश ऋषिअ शाप ॾेई करे ब्राह्मण खे पक्षियुनि में नीच चंडाल पक्षी कौओ बणाए छॾियो, कांव बणाए छॾियो। रामायण में इहा कथा विस्तार सां ईंदी आहे। चओ हरे राम। इहा कथा हाणे सुभाणे ॿुधजो भाई तव्हां। श्री कृष्ण गोविंद हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल